पाण सब साईं श्यामल जी वर्सी ते घर थियासीं। उनजो जीवन असांजे लाइ खुलियल किताब आहे। जॾहिं हुन राड़की साहब में शेवा पे कई, शेवा कंदे कंदे वक्त जा हालात हूंदा आहिनि, उन वक्त पलटियो खाधो, अहिड़ो पलटियो खाधो, उधर थी कुछ भी थियो, लेकिन अहिड़ो माहौल पैदा थियो मजबूरन कुछ वक्त अहिड़ो आयो जो राड़की साहब मिसाल को वजण खां बि घबराईंदो। तव्हांजो तकरीबन 2-2.5 साल अहिड़ो वाक़ियो थियो छो जो माण्हू वञी करे मथो टेके मोटी ईंदा, पर राति जो रहणु ॾाढो ॾुखियो थी पवंदो। अहिड़े मौक़े में बि इहे 2 ॼणा, हिकु भाई सावल, ॿियो भाई सोमो, 2 शेवादारी 2.5 साल रातियूं ॿिन्ही ॼणनि राड़की साहब में वेही करे मुकमल शेवा कई। ऐं हिकु ॾींहुं बि उतां परे न थिया, दर न छॾियो। ज़ाहिर आहे शेवा में केतिरा ॻाल्हियूं पुछण वारा ईंदा आहिनि, कोई कुझु चवंदा आहिनि, कोई चवण वारा बि हूंदा आहिनि, लेकिन हुनजो घणी वाद विवाद में बि केरु पवे। ऐं तकरीबन 1.5 साल ताईं उन्हनि शेवा त कई, पर मौन विर्त रखी छॾियो, ॻाल्हाइण बि बंदि। जेको कोई पुछे, काई ॻाल्हि चवे, कोई कॾहिं अचे बि सही त स्लेटियूं पेनियूं रखियूं आहिनि, स्लेट में रखी करे ॾेई छॾंदा त भई हे कमु थो कयो। उहा शेवा इंसान जा दरवाज़ा खोलींदी रहंदी आहे, अॻिते जी मंज़िल जा रस्ता अॻिते वधाईंदी रहंदी आहे। ऐं उहा मंज़िल मूंखे मिली न करे छाकाणि त उन्हनि शेवन कयो। उन्हनि पंहिंजे सतगुरु साईं कंवरराम साहब खे ॾिसंदा रहिया त उन हुते कीअं शेवा कई, कीअं मंज़िल पाती। साईं कंवरराम सां केतिरी पब्लिक गॾु हूंदी, कॾहिं ॾींहं जो जॾहिं शेवा न करे सघंदा साईं जन खां बाद में, त राति जो बि साईं कंवरराम उथी करे मच्छियूं भरे करे अञा सुम्हियूं पियो रही त जेके महिमान अचनि उन्हनि जूं जुतियूं बि साफ़ कंदा। हिकिड़े ॾींहुं भगत साहब खे पुछो, सीधा ईअं राति जो उथी करे जुतियूं साफ़ कंदा छो? चयो मां त कॾहिं किथे हूंदो आहे, कॾहिं किथे हूंदो आहे। हिननि जा भाग जेके एतिरो परे पंधु करे पेर खणी करे पंहिंजा भाग बनाए हुजे सतगुरु जे चरणनि में अचनि था, उन्हनि जूं जुतियूं बि पंहिंजे सिर ते।